राजा विच में इत्तफाक ऐवान सदर पधराई जारी करे छड़ी। इलेक्शन कमीशन पारां जवाब सुभाणे सुप्रीम कोर्ट में जमा करायो वेंदो। ऐवान सदर में मुलाकात दौरान सदर ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर विच में आम चूंडुनि जी तारीख़ ते इत्तफाक कयो वियो। सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन कमीशन खे सदर सां मुलाकात करे चूंडुनि जी तारीख़ ते मुशावरत करण जो हुकुम ॾिनो वियो हो। अदालत रुगो इलेक्शन चाहे थी के बहस में नथी पवण चाहे तारीख़ जो तयन करे सुभाणे आगाह कयो वञे। सुप्रीम कोर्ट 90 ॾींहनि अंदरि चूंडू कराइण वारे केस जी ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। सदर त इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान न करे पाण आइन जी भनकड़ी कई। सदर पंहिंजे ख़त में लिखियो त चूंडुनि जे मामले खे अदालत ॾिसे। छा सदर इहो चई रहियो आहे त सुप्रीम कोर्ट चूंडुनि जे मामले खे ॾिसे? सदर ख़त में चूंडुनि जी का बि तारीख़ न ॾिनी। छा सदर पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी कई? 90 ॾींहनि अंदरि चूंडू कराइण वारे केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फाइद ईसा जा रिमार्क्स न चवण आहे त चूंडू अहम मामलो आहे। चूंडुनि जी तारीख़ सदर खे ॾियणी हुई। 7 नवंबर ते चूंडू न थियण सां हर ॾींहुं आइन जी भनकड़ी तस्वर थींदी। इलेक्शन कमीशन ऐं सदर चूंडुनि जी तारीख़ ॾियण जा पाबंद आहिनि। 90 ॾींहनि में इलेक्शन कराइण वारे केस जी ॿुधणी दौरान जस्टिस अतर मिनल्लाह जा रिमार्क्स। इंशाल्लाह मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी ठाहींदी। जियालन हर दौर में चैलेंजिस के कबूल कयो आहे। पार्टी जो हर कारकुन अवाम जी हुकूमत कायम करण लाइ पुरज़म आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो पीपल्स पार्टी सखर ऐं काज़ी अहमद जे अॻवाननि ऐं कारकुननि खे ख़िताब। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां जियालन खां चूंड मुहिम जे हवाले सां तजवीज़ूं बि तलब कयूं वयूं। सेनेट नैब तरमीमी ऑर्डिनेंस में 120 ॾींहनि जी वाध करे छॾी। ठहराव अक्सरत राय सां मंज़ूर। कानून वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर इरफान असलम पारां ठहराव पेश कयो वियो। सेनेटर कामरान मुर्तज़ा सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त सदर आम चूंडुनि जी तारीख़ ॾियण में नाकाम रहियो। इसहाक़ डार सियासी अॻवाननि खे इंतकाम जो निशानो बणाइण वारो अमल बंदि करण जी घुर करे छॾी। जीडीए जूं वधीक 2 अहम विकेटूं किरी पयूं। आदिल अल्ताफ उनड़ ऐं अदनान अल्ताफ उनड़ पीपल्स पार्टी में शामिल थी विया। जीडीए अॻवाननि जी पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। सॼे मुल्क में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। गॾियल क़ौमुनि जे पनाहगीरनि बाबति एजेंसी जो चवण आहे त पाकिस्तान गैर कानूनी परॾेहिनि खे बेदख़ल करण बदिरां रजिस्ट्रेशन जो जामे मैकेनिज़्म जोड़े अफ़गान शहरियुनि जी वापसीअ सां संगीन असर साम्हूं अची सघनि था। उन्हनि जे हयातियुनि खे बि ख़तरो थी सघे थो। सॼे मुल्क जियां सॼी सिंध में गैर कानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। कराची में गैर कानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ ऑपरेशन। एसएसपी ईस्ट जी सरबराही में साइट सुपर हाईवे यसरफ ॻोठ में कार्रवाई। घर घर तलाशी। केतिरा ई गिरफ़्तार। हैदराबाद मीरपुर ख़ास शहीद बेनज़ीराबाद सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में बि कार्रवायूं। हैदराबाद जिकबाबाद खैरपुर ऐं टिंडोलहर में गैर कानूनी परॾेहिनि लाइ होल्डिंग सेंटर क़ाइमु कया विया। थरपारकर नौशर अफरोज़ ऐं घोटकी ज़िलनि में होल्डिंग सेंटर्स क़ाइमु न थी सघिया। अक्सर इलाइक़नि में गैर कानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू न थी सघी। सिंध हाई कोर्ट मेडिकल जे ॿीहर टेस्ट वठण वारो फ़ैसिलो बरक़रार रखी छॾियो। अदालत ॿीहर टेस्ट वठण ख़िलाफ़ आयल समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। सिंध जे समूरनि कॉलेजिस में दाख़िला लाइ टेस्टूं ॿीहर वरिती वञनि। अदालती हुकुम।
इसराइल जी जबालिया कैंप ते एक भेरो ॿीहर बमबारी। कैंप जूं समूरियूं इमारतूं ढही पट, केतिराई माण्हू मलबे हेठां दॿिजी विया। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जी कैंपस ते हमलनि जी मुज़म्मत। संदसि चवणु आहे त गज़ा में पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल खां ग़ज़ा में अमन लाइ ज़िम्मेवारी पूरी करण जी घुर करे छॾी। पढ़ी खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो आहे त इसराइल जे क़ाबिज़ फ़ौज फ़लस्तीन में जंगी ॾोह करे रही आहे। पाकिस्तान खे फ़लस्तीन जी सूरतहाल ते ॻणती आहे। उन्हनि परॾेहनि खे वापसि मोकिलियो पियो वञे जेके इमिग्रेशन क़ानून जी भञकड़ी करे रहिया आहिनि। टे मुल्क मुंतक़िल थींदड़ अफ़गान पनाहगीरनि जे मामले ते वास्तेदार मुल्कनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। अॻूणे परॾेही वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी जी जेल में तबियत ख़राब थी वई। ज़रियनि मूजिबि पटियाला जेल में क़ैद शाह महमूद कुरैशी खे तबियत ख़राब थियण सबबि पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जेल इख़्तियारनि पारां शाह महमूद कुरैशी खे बिना देरि अस्पताल मुंतक़िल करण जी इजाज़त ॾिनी वई। मिठी वेझो गवर्नमेंट सादिक फ़क़ीर बॉयज़ डिग्री कॉलेज जे लेक्चरर जो फाहो खाधल लाश हथ। ॻोठ हेलारियो पीर में 26 वरियनि जे महताब राय वलद जुमू मेघवार जो उताक मां लाश मिलियो। पुट खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न हुई। ख़बर नाहे त हुन आपघात छो कयो। वालिद जुमू मेघवार जो बयान। महताब राय कुझु महीना पहिरियों गवर्नमेंट सादिक फ़क़ीर बॉयज़ डिग्री कॉलेज मिठी में लेक्चरर तौरु भर्ती थियो हो। फातिमा फड़ो कत्ल केस में गिरफ़्तार जवाबदार पीर फयाज़ शाह ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट सखर में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत केस जी फरियादी ऐं जांच ऑफिसर खे तलब करे वरितो। जेकबाबाद वेझो कार इल्ज़ाम हेठि 2 नारियूं क़तल। हिकु नौजवान मरनींग। बका मोहम्मद थाणे जे हथ ॻोठ बरकत जखराणी में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि पंहिंजे भाणेजी साजिदा ऐं भाइटी शाह बीबीअ खे क़तल करे छॾियो। जवाबदार बंदूक जो फायर करे पंहिंजे पुट यार मोहम्मद खे बि मरनींग करे छॾियो। जवाबदार फरार। चूंड को भरिसां ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणनि मां वधीक हिकु ॼणे जो लाश हथ 15 वरियनि जे राज मोहम्मद जो लाश हथ अची वियो। गुज़िरियल राति नेवी जे जवाननि ऐं मक़ामी टोमनि 4 ॼणनि जा लाश कढी वरिता हुआ। मारूफ शहर जे लाश जी ॻोल्हा जारी। फौतनि जे घरनि में कोहराम मतल। इलाइक़े में सोग जी लहर। ऐं कुनरी में टनोजाम यूनिवर्सिटी जे शागिर्द जो वण में टंगियल लाश हथ। राजा मेघवार जो स्कूल भरिसां वण में टंगियल हालत में लाश मिलियो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो।